ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 19 अध्याय में ॾिठो हो त जॾहिं वरा भगवान उन अधर्मी हरणाकश के मारे थो, तॾहिं सभी देवताओं मिली भगवान जी स्तुति कनि था ऐं उन्हनि खां पोइ पृथ्वी माता स्त्री जो रूप धारण करे भगवान जी स्तुति कईंदे कलयुगी माण्हुनि जो हाल बयान करे भगवान खां सहायता वठे थी। तॾहिं भगवान चवनि था त हे पृथ्वी देवी, मां तुंहिंजी रक्षा करण वास्ते सुरगुण अवतार वठंदसि ऐं सभिनी अधर्मियुनि खे नाश करे पंहिंजे भक्तनि जी रक्षा कंदसि। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 20 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे ब्रह्मा जी जे रचियल सृष्टि जो बयान। संक ऐं ॿियनि रखेश्वरनि एतिरी कथा ॿुधी सूत जी खां पुछियो त जॾहिं वरा जी पृथ्वीअ खे पाणी ते रखी वेंकट वियो, तंहिं खां पोइ वरी कहिड़ी तरह जगत जी उत्पत्ति थी ऐं मैत्री रखेश्वर ऐं विदुर जी जे विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। सूत जी चयो त विदुर जी वरा अवतार जी लीला ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिन मैत्री रखेश्वर खां पुछियो त ए महाराज, पृथ्वी क़ाइमु थियण खां पोइ ब्रह्मा जी संसारी जीवन खे कहिड़ी तरह पैदा कयो। मैत्री रखेश्वर चयो त जॾहिं पृथ्वी क़ाइमु थी चुकी, तॾहिं आदि निरंकार जी माया ऐं इच्छा सां 24 तत्व ज़ाहिर थी हिकिड़ो पुरुष तुच्छ नाले पैदा थियो। जॾहिं उनखे बुख ऐं उञ लॻी, तॾहिं हू का बि शइ खाइण जी न ॾिसी ब्रह्मा जी खे खाइण वास्ते वधियो। ब्रह्मा जी क्रोध करे उनखे पंहिंजे खाइण खां मना कई। तंहिं वक़्तु ब्रह्मा जी जे क्रोध करण सां हिकिड़ो पुरुष तमोगुणी ऋछ नाले राक्षस पैदा थियो। ब्रह्मा जी उन्हनि ॿिन्ही खे ॾिसंदे ई डिॼी जीवन जो पैदा करणु बंदि कयो ऐं नारायण जी जो ध्यानु करे वेनती कई त ए दीन दयाल, मुंहिंजो अपराध खिमिया करियो जो मूं खां सृष्टि रचण में भुल थी। ही मुश्किल कमु नथो थी सघे। तव्हां उनजे पैदा करण जी समर्थी मूंखे ॾियो त तव्हां जी आज्ञा मुआफ़िक जीव पैदा थियनि। ही ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा जी खे ध्यान में श्री नारायण भगवान जी ही उपदेश ॾिनो त ए ब्रह्मा, हाणे तूं जगत जी रचना कर त जीव धर्मात्मा ऐं ज्ञानी पैदा थींदा। इहा ॻाल्हि वेंकटनाथ जी ॿुधी ब्रह्मा जी ख़ुशि थी नारायण जी कृपा सां मरीच, कश्यप, उत्तरा, अंगरा, प्लस्त, कीर्त, बर्ग, वशिष्ठ, दक्ष ऐं नारद 10 पुट पैदा कया। उन्हनि 10 ही ब्रह्मा जी खां पुछियो त असांखे जेको हुकुम थिए उन मूजिब करियूं। ब्रह्मा जी चयो त अवां पहिरियां ई वञी परमेश्वर जो तप करियो, तंहिं खां पोइ संसारी जीवन खे पैदा करियो। उन ॻाल्हि में नारायण जी ऐं मुंहिंजी ॿिन्ही जी ख़ुशी आहे। ही ॻाल्हि ब्रह्मा जी ॿुधी नारद, अंगरा ऐं कीर्त टिनी कुझु बि जवाब न ॾिनो। भर्ग ऐं ॿियनि 7 पुटनि ख़ुशि थी ॾेई ॼणा परमेश्वर जो तप करण वास्ते जंगल में हलिया विया। ऐं प्यारा भक्तों, कुझु ॾींहं पहिरीं पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 12 अध्याय में ॾिठो हो त ब्रह्मा जी हिकु स्त्री पैदा कनि था, जंहिंजो नालो सरस्वती रखिजे थो। पोइ ब्रह्मा जी पाण पंहिंजी पैदा कयल धीउ जे मथां मोहित थी वञे थो ऐं उन सां भोग विलास करण जी इच्छा मन में पैदा थिएसि थी। तंहिं कथा में पाण ॾिठो हो त ब्रह्मा जी पंहिंजे इन ग़लती वजह सां पंहिंजो उहो तन त्यागे ॿियो तन धारण कनि था। जंहिं बदन मां स्वायभूमन ऐं शत्रुपा पैदा थिया हुआ, तंहिं बदन जूं हॾियूं ऐं चमड़ो जेको पयल हो
तंहिं मां अंधेरो पैदा थियो ऐं उन अंधेरे खे जछ ऐं दछ जेके पहिरियां ई ब्रह्मा जीअ मां पैदा थिया हुआ से उन्हनि हॾियनि ऐं चमड़े खे स्त्री सम्झी खणी विया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब टियों स्कंद 20 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।